अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन महिल वापारी ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, जेके वापारी आहिनि हिके जो पैसे जो दिफ़ा कनि था, हिक जे पैसे जो ख़्यालु कनि था। जीअं हिकिड़ा वापारी लखनि जो सामान मोकिले छॾींदा आहिनि ऐं सिर्फ़ु उहो बिल ते लिखी पाण वटि लिखी छॾींदा आहिनि या बिल बि कंहिं दुकानदार ॾे मोकिले छॾींदा आहिनि। पर जेकॾहिं जंहिंजे लखनि जो सामान मोकिलियो वियो आहे उहो जेकॾहिं हुन जे पैसे जो दिफ़ा न कंदो, हुन जे पैसे जो ख़्यालु न कंदो ऐं मुकुरजी वेंदो त मूं ॾे तव्हां इहो लखनि जो सामान न मोकिलियो अथव, त इन्हीअ खे माण्हू छा करे सघंदो। वधि में वधि ख़ाली बिल आहे। पर हीअ असुली इम्तिहान ईमान जी तक़ाज़ा जी इम्तिहान आहे। हीअ वापार जे सिस्टम जे लेवल सां हिकिड़े परख आहे। हिकु कंहिंजे पैसे खे माना विञाइण न ॾिबो ऐं हुनजे पैसे जो माना ख़्यालु रखिबो त अञा वधीक माण्हू कमाए सघे थो। जेकॾहिं को वापारी कंहिं मोकिलियो लखनि जो सामान आहे, उहो मुकरजी वेंदो त हुनजी साख उन जी साख सॼे मार्केट में किरी पवंदी ऐं हू माना उन पैसो अखियुनि जो ड्रव आहे, हथनि जो मर आहे, उन में हुनजो माना जेको माना आहे साख ख़तमु थी वेंदो, उहो वधी न सघंदो। पर जेकॾहिं हितां वारो माण्हू को मथे वापारी ॾे को पैसा बैंक जे ज़रिए माना मोकिले थो, माना कंहिं लख एडवांस तौर अॻुवाट मोकिले थो, तव्हां ही मुंहिंजे लाइ माल मोकिलियो। पर जेकॾहिं हुनजे अकाउंट में अॼुकल्ह पैसा मोकिलिबा आहिनि, जेकॾहिं हुनजे अकाउंट में लखे रुपया माण्हू मोकिले थो ऐं हू वरी उन जे अकाउंट में पैसा पहुची विया, हू वरी माल न मोकिले त बि हू पंहिंजे वस वारो आहे। बहरहाल हू बि पंहिंजे उन खे निभाईंदे, पंहिंजे किरदार खे निभाईंदे, हू वॾियूं पार्टियूं बि उन माण्हू जा जेको लखे रुपया हितां माना बैंक जे ज़रिए ट्रांसलेट थी उते हुननि जे माना अकाउंट में वञनि था, त हू बि उन में मेर मंदाई नथा रखनि। हू बि उन जो माना उन पैसनि जो माल वरी कढी ऐं मोकिलनि था। इहा ई माना वापारीअ जी जेके ईमान जी तक़ाज़ा इहा ई चइबी त को हू ध्रुव हुन जे पैसे जो मंदो न थिए, हू ध्रुव हुन जे पैसे जो मंदो न थिए ऐं पंहिंजी माना वापार जी कारकर्दगी खे सुठे लेवल सां हलाईंदो त उन खे अलाह अजुर ॾींदो ऐं या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटि बि हुन उहो सुरखुरू थी वेंदो। छो त वापार जो तरीक़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना असांखे ॾिनो त अहिड़े लेवल सां वापार जो तरीक़ेकार हलाइजे ऐं ईमानदारीअ सां हलाइजे ऐं ईमानदारी वापारी जन्नत में वेंदो। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।